मेरापुर शहर जे हिलाल पब्लिक स्कूल 222 में साइंसी मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ साइंसी प्रोजेक्ट ठाहिया। साइंसी मेले में वालिदैन समेत शहरियुनि पिणु शिरकत कई। उन मौके ते आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे शागिर्द शागिर्दियाणियुनि ऐं उस्तादनि चयो त वाटर साइकिल का मतलब है आबी चक्कर। आबी मीन्स पानी चक्कर माना राउंड लगाना, यानी पानी का राउंड। जब सूरज की रोशनी पानी पे पड़ती है तो पानी आबे बुखारत यानी स्टीम में चेंज हो जाती है, और जब यही आबे बुखारत क्लाउड में बादलों में जाता है तो बादल बरसना स्टार्ट करते हैं। विंड एनर्जी हवा शमसी तवाने जो रूप आहे, जीअं हीअ ॾिसी सघो था फैंस वग़ैरह हलन था, लाइट जे ज़रिए हलन था। थर्मल एनर्जी सिज जी रोशनी जीअं तमामु तवानाई वधीक थींदी आहे त असांखे उन मां गरमाइश महसूस थींदी आहे। हाइड्रो पावर जेके बि शयूं असां ठाहियूं आहिनि, हाइड्रो पावर सॼनि खे कंट्रोल कंदो आहे। पावर प्लांट हे जेके वण ॾण असां ठाहिया आहिनि, पावर प्लांट इन्हनि खे कंट्रोल कंदो आहे। इन्हनि मां असांखे ऑक्सीजन मिलंदी। पहिरें चकर साइंस फेयर मेलो थियो आहे। उहे त असांजो साइंस फेयर मेला गॾिजी थींदा रहंदा आहिनि, लेकिन अलॻि जेको थियो आहे इहे पहिरियों चकर थियो आहे। ऐं प्रोजेक्ट जेका ठाहिया आहिनि ॿार माशाल्लाह बहितरीनु ठाहिया, ऐं जेका उन डिफ़ाइन था करनि तमामु बहितरीनु डिफ़ाइन था करनि। ऐं जेको ॿार जो लेवल जीअं क्लास जे हवाले सां उन लेवल जे मुताबिक़ ऐं उहो मुआ जेको आहे ॿारनि यानी कि माना साम्हूं प्रेज़ेंटेशन ॾिनी आहे, माना कॾहिं इन नेट जो न आहे, यानी कि उन जो किताब जो मुआवज़ो आहे माशाल्लाह बहितरीनु आहे ऐं तमामु सुठो लॻो आहे असांखे इहे साइंसी मेलो। ये जो साइंसी मेला लगा है ये इस बात का सबूत है कि बच्चे इन कॉन्सेप्ट को क्लासों में बहुत अच्छे तरीके से समझ चुके हैं, तभी ये बच्चे इस तरह प्रोजेक्ट बनाकर इतने प्यारे अंदाज से, इतने ब्रीफ से ये कॉन्सेप्ट को ब्रीफ कर रहे हैं, समझा रहे हैं। हिन दौर में टेक्नोलॉजी जी मदद खां सवाइ तरक़ी करणु नामुमकिन थी वियो आहे। मुल्क जी तरक़ीअ लाइ साइंसी मैदान में मज़बूत थियणु निहायती ज़रूरी आहे। इहो ई सबबु आहे असां पंहिंजे स्कूल में साइंसी तालीम ॾियण सां गॾु साइंसी मेला पिणु लॻायूं था, जिते शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं पंहिंजी क़ाबिलियत सां मुख़्तलिफ़ साइंसी प्रोजेक्ट ठाहिनि था। अॼोके साइंसी मेले में 18 साइंसी प्रोजेक्टनि समेत 8 जा प्रोजेक्ट पिणु शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि तयारु कया आहिनि। असांजी नौजवान नसुल जो मुस्तक़बिल रोशन आहे। वालिदैन खे घुर्जे त पंहिंजे औलाद खे वध खां वधि तालीम ॾियारनि त जीअं तालीम हासिल करे मुल्क ऐं क़ौम जो नालो रोशन करे सघनि। कैमरामैन वहीद सोलंकीअ सां गॾु आकाश कुमार, आवाज़ टीवी न्यूज़, मेरापुर।